ख़बर शामिल कई पिया तलार में रिपोर्ट मोहम्मद हनीफ मलाजी। तलार निजी चैनल ऐं रोज़ानी काविश हिंगोरजा जे रिपोर्टर फयाज़ सोलंकी के दाड़ेलन पारां अगवा करे भंग तलब करण वारे वाक़े ख़िलाफ़ तलार में कलम धणी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि हथनि में प्ले कार्ड खणी रोडनि ते निकिरी आया। प्रेस क्लब तलार अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ते धरणो हणी वेही रहिया। मुज़ाहिरीन प्रेस क्लब तलार जे जनरल सेक्रेटरी मांजी लाल कांटेसा, मुज़फ़र हुसैन केहरी, अब्दुल समद जमाली, ताहिर समो, रुस्तम केहरी ऐं ॿियनि चयो त घणे वक़्त खां सिंध में अमन अमान जी सूरतहाल तमामु ख़राब आहे। सिंध पुलिस दाड़ेलनि साम्हूं मुकमल बेबस बणिजी चुकी आहे। हिननि चयो त साफ़ी फयाज़ सोलंकी खे फ़ौरी बाज़ियाब कराए दाड़ेलनि ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन करे अमन व अमान बहाल कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।